नाज़रीन नवाज़ा ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है नुसरत फिरोज़ मां रिजवान अली जुमानी अगूणे वफ़ाक़ी वज़ीर GDA अगवान NPP सरबराह रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं अगूणे सूबाई वज़ीर NPP सिंध जे सदर रईस मसरूर अहमद ख़ान जतोई जी 6 केसनि जी ॿुधणी ETC कोर्ट नुसरत फिरोज़ में थी। 3 ज़िलनि जे पुलिस घुराए शहर जे दाख़िली ख़ारिजी रस्ता बंदि कया विया। अस्पताल रोड ऐं पडीदन रोड मुकमल बंदि। कर्फ्यू वारो माहौल ॾेख ॾेई रहियो हो। मुअज़्ज़ज़ अदालत जे जज साहब इलेक्शन वारे केस में 17 तारीख़ ॾिनी ऐं बाक़ी केसनि ज़ियाल अंजार हाउस साड़ण वारे केस ऐं पुलिस खे धमकियुनि ऐं फुर्जी केसनि में 8 तारीख़ ॾेई ॿुधणी मुलतवी करे छॾी। कोर्ट मां ॿाहिरि अचण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई चयो त हुकुमरान असां मां एॾा परेशान आहिनि जो हर तारीख़ ते 3 ज़िलनि जे पुलिस घुराए मूं खे ॾियारणु चाहिनि था, पर इहा उन्हनि जी भुल आहे। जेल ऐं थाणा असांजा ॾिठल आहिनि। जेतिरो पुलिस ते ख़र्च कनि था, पुलिस घुराइनि था, उहा पुलिस घुराए धाड़ियलनि सां विढ़नि त जीअं अमन अमान थिए त माण्हू सुख जो साहु खणनि। सिंध जो अवाम वागुनि जी वात में आहे। इन लाइ सभिनी सियासी पार्टियुनि खे घुर्जे वागुनि जो वात कुधणो पवंदो। ज़ुल्फ़कार भुट्टो जी मुलाक़ात बाबति सवाल जो जवाबु ॾींदे चयो त हिन सां मुलाक़ात बहितरीन थिए ऐं असां गॾिजी को वॾो इतिहाद ठाहे हिननि करप्शन खोर चोर लुटेरनि मां जान छॾाइणी पवंदी।